ख़्यालनि जो इज़हार कयो। असांजी हिन तहज़ीबी मेड़ाक में नंढड़ी तक़रीब में असांजा अदीब दानश्वर साईं क़ाबिल एहतराम ताज जोयो ऐं सिंधी अदबी संगत जामशोर जा सेक्रेटरी गुलशेर कोरे जो ऐं सिंध जा क़ौमी राॼी असांजा दोस्त भाई वकार जेको आहे सो मला हिते हिन तक़रीब में पहुता आहिनि। सभिनी खे असां हिन दोस्तनि चैरिटेशन कमेटी तरफ़ां भलीकार चऊं था। हाणे असां गुज़ारिश कंदासीं सिंध यूनाइटेड पार्टी टाउन जे अॻवान सागर जुमन गुरजी खे त उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मुख्तार जी ए सिंध जी ए साईं जी एम सैयद जी ए महबूब क़ाइद सैयद जलाल नबी साहब सभ खां पहिरीं त जस्तो पेश करियां जानशोरो शहरी एक्शन कमेटी जे उहिदेदार साहिबान खे जिन हमेशह धरती धड़नि खे यादि कयो आहे, जिन हमेशह धरती धड़नि जूं सालगिरहूं बि मल्हायूं ऐं धरती धड़नि जूं वरसियूं बि मल्हायूं त जेकी मेड़ा का बि उठाया ऐं खेनि जस्टिस कयां थो। अचूं था साईं जाफ़र में वञा तो मां हमेशह जिते बि मूंखे मौक़ो मिलंदो आहे कंहिं बि वरसीअ ते या तज़ीती मेड़ा के ते त मां इहा ई ॻाल्हि हमेशह इहा रखंदो आहियां त यादि किरदारनि खे कयो वेंदो आहे, यादि किरदारु हूंदा आहिनि, यादि शख़्सियतूं हूंदियूं आहिनि। जेको बि पंहिंजी धरतीअ सां मल्हाईंदो या जेको बि पंहिंजे फ़र्ज़ सां निभाईंदो त उनखे उतां जा रहवासी, उतां जा इलाइक़े वासी, ॻोठ वासी, शहर वासी, मुल्क वासी उनखे यादि कंदा। इन में को बि शक न आहे। साईं जाफ़र मेमण जो किरदारु वॾो जंहिं पंहिंजे कलम सां इंसाफ़ कयो, अॼु उनखे असां हिते भेटा तौरु पेश पिया कयूं। साईं ताज जोयो साहिबु जेको सिंध जो वॾो कलमकार आहे उहो बि हिन प्रोग्राम में पहुतो आहे त माना वॾी शख़्सियत ई जाफ़र मेमण साहिब जो हेॾा वॾा दोस्त हिते गॾु थिया। ज़रूरी न आहे त शख़्सियत सिर्फ़ु हुरियत पसंदि थियनि, ज़रूरी न आहे त जेको बंदूक खणी रोड ते वेठे उहो ई पंहिंजो धरती धणी आहे ऐं धरतीअ जे लाइ हुनजो हाव थो फाटे या धरतीअ जे लाइ हुनजो बि सभु कुझु आहे, ईअं बि ज़रूरी न आहे। ठीकु आहे, उन्हनि जो पंहिंजो कमु आहे, हर को पंहिंजे कम सां इंसाफ़ करे। ईअं बि ज़रूरी न आहे त जेको सियासतदान आहे उहो ई धरती धणी आहे, या ईअं बि न आहे त सिर्फ़ु उहो ई धरती धणी आहे जेको सॼो ॾींहुं रोडनि रस्तनि ते मुज़ाहिरा धरणा बुख हड़ताल कयो। ईअं बि न आहे। हर माण्हू पंहिंजे कम जे ज़रिए धरतीअ सां मल्हाईंदो पियो अचे। फ़नकार आहे, कलाम जे ज़रिए धरती धड़नि जे दाह खे पंहिंजे आलाप जे ज़रिए, पंहिंजे गीतनि जे ज़रिए माना ॻोठ शहर बस्ती में फैलाए पियो। कलमकार आहे जेको लिखड़नि जे ज़रिए दुनिया ताईं पैगाम पहुचाए पियो। बाबा हिते हे मामला मसइला आहिनि, हिन ॻोठ में हे मसइलो आहे, हिन शहर में हे मसइलो आहे, हिन मुल्क में हे मसइलो आहे, माना उहो पंहिंजी धरतीअ सां मल्हाए पियो। सो असां सम्झूं था त जेको बि पंहिंजे फ़र्ज़ सां ईमानदारीअ सां हलंदो, जेको पंहिंजे फ़र्ज़ खे ईमानदारीअ सां निभाईंदो उहो यादि कयो वेंदो। जेको धरतीअ सां मल्हाईंदो उहो यादि कयो वेंदो, जेको धरती वासियुनि सां मल्हाईंदो उहो यादि कयो वेंदो। असांजे प्यारे दोस्त सीनियर साहिबु जाफ़र मेमण साहिबु धरतीअ सां मल्हायो, पंहिंजे मुल्क पंहिंजे धरतीअ सां मल्हायनि, शहर वासियुनि सां मल्हायनि, जितां राय थी उतां उन्हनि सां बि मल्हायनि, जिते बि गुज़ारियो धर्म ते सभिनी खां पहिरीं बीठो आहे जाफ़र मेमण साहिबु। भली गर्मी हुजे सर्दी हुजे पर जाफ़र मेमण हुते बीठो आहे। सो मां हिकिड़ी ॻाल्हि ते ॿुधाईंदो हलां त अगरि असां बि जाफ़र मेमण जीअं धरतीअ सां मल्हाईंदासीं त असांजा तज़ीती मेड़ा का थींदा, असांजूं वरसियूं थींदियूं, न त पोइ ईअं तारीख़ में गुमनाम थींदासीं, ईअं तारीख़ में गुम थींदासीं कि असांखे केरु सुञाण जे लाइ तयारु न हूंदो, असांखे केरु सुञाण जे लाइ तयारु न हूंदो। हाणे असांखे जाफ़र मेमण जी ज़िंदगी में सबक़ु हासिलु करिणो आहे त असांखे पंहिंजी धरतीअ सां मल्हाइणो आहे, असांखे पंहिंजे ॻोठ इलाइक़े सां मल्हाइणो आहे, असांखे पंहिंजी सिंध सां मल्हाइणो आहे। त पोइ असां बि जाफ़र मेमण जीअं पंहिंजो किरदारु हिकिड़ो बीहारे वेंदासीं। आख़िर में मां रबना अबरो खे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदो वञा त सिर्फ़ु जेके फ़ौत थी वञनि या जेके शहीद थी वञनि उन्हनि जा बि तज़ीती मेड़ा का न हूंदा आहिनि। जीअरे जॻह ते बि कंहिंसां रिहाणू मल्हायो, कंहिंसां कचहरियूं कयो, कंहिंसां शामूं मल्हायो। सो आख़िर में मां इहो ई गुज़ारिश कंदो, साईं ताज जोयो साहिबु वेठो आहे, वॾो कलमकार आहे, असांजो सिंध जो सरमायो आहे। हींअर मौजूदा दौर में सिंध में
असांजो सीनियर अॻवान भाई रबना रबड़े साईं साहिब खे शाम घुरायो, साईं साहिब खे रिहा न मल्हायो। सभिनी खे सभिनी